मेहड़ बी सेक्शन थाने जी हद पुलिस पिकट भरिसां नामालूम हथियारबंदनि जी वापारी सजाद अली चांडियो खां रोक रक़म फुर कन्फेक्शनरी सामान सेल कंदड़ सजाद चांडियो पारां एसएसपी दादू खां इंसाफ जो मुतालबो। तफ़सीलन मूजिब मेहड़ बी सेक्शन थाने जी हद घाड़े रोड ते क़ाइम पुलिस पिकट भरिसां 125 मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि कन्फेक्शनरी जे सेल कंदड़ सजाद अली चांडियो खां 30,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। वापारी सजाद चांडियो इंडस प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़िन खे ॿुधायो त हू सामान सेल करे वापसि अची रहियो हो त नामालूम मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि रोके सेल जा पैसा तक़रीबन 30,000 ऐं मोबाइल फोन फुर कई। हुन एसएसपी दादू खां मुतालबो कयो त घाड़े रोड सां क़ाइम पिकट ते पुलिस विहारे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।